असांजी सकाफ़त सिंध जी हिकिड़ी माना रिच सकाफ़त रही आहे। 5000 साल खां बि पुराणी सिंध जी सकाफ़त रही आहे। अॼु असां पंहिंजी सकाफ़त खे मल्हाइण जे लाइ हज़ारनि जी तइदाद में निकिता आहियूं। ॾींहं ते इहो बि हिकिड़ो माना पैगाम आहे पंहिंजे मुल्क जे बाशिंदनि जे लाइ त जेके सिंधू दरिया ते पुछड़ी वारनि जो हक़ु आहे, जीअं त असां सिंधी क़ौम उन जा वारिस आहियूं। उन ते पंजाब दादागिरी करे शकेनाल पियो कढे पंहिंजे पंजाब जे थर खे आबाद करण जे लाइ पूरी सिंध खे बर्बादु करणु पियो वञे। असां अॼु जेके पूरी सिंध में करोड़नि जी तइदाद में माण्हू निकिरी करे इहो बि पैगाम पिया ॾियूं त बराए महिरबानी करे पंजाब असांजे दरिया तां कब्ज़ो ख़तमु कर, त जीअं अॻ में ई सिंध सूरनि में आहे पाणीअ जे लाइ तरसूं था पिया, त तीअं माना ईअं न त असां पीअण जे पाणीअ लाइ बि पिया तरसूं। सकाफ़ती ॾींहं खे सिंध जी क़ौमी ईद था सम्झूं ऐं सिंध टीवी न्यूज़ जो जेको स्लोगन आहे उहो सिंध जो हज़ारा साला पुराणी जेका हिकिड़ी तारीख़ आहे सिंध जी रवादारीअ वारी भाईचारे वारी ऐं मज़हबी इंता पसंदीअ खां हटी करे जेका हिकिड़ी सिंध आहे उन सिंध खे खणी अॻिते हली ही जेको ॾिणु असां मल्हायूं पिया इनखे असां क़ौमी ईद पिया सम्झूं ऐं अॼु असां इंतिहाई जेको आहे सो ख़ुशी महसूसु पिया कयूं। अवां ॾिठो हूंदो शहर में ही पका पोड़ा नंढा मासूम ॿार ही इंड लठी सकाफ़ती रंग पहिरे जेको आहे सो ईद जीअं रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि। निकिरण वारे अमल जी ख़िलाफ़ सख़्तु मज़म्मत था कयूं ऐं असां चऊं था त सिंध टीवी नेटवर्क जेके इहे काई बि काज़ खणी थो अचे सिंध जी मुफ़ादनि जे लाइ ऐं 50 साल पुराणी सकाफ़ती कल्चर असांखे उजागर करण ते सिंध टीवी नेटवर्क सत जी असां शुक्रगुज़ार आहियूं। कैमरामैन जुनेद बिरोही सां गॾु अयूब बिरोही, सिंध टीवी न्यूज़ मधे जी।